शमशू, शेमीर हिन वक्त सुतो क्यों आ? तू के थी जाने सकी तो सालिम ऐं ज़हीन छोकरो आहे। जीअं शेमीर हिन हवेली में दाख़िल थियो आहे न, शमशू मां हुन ते कड़ी नज़र रखी आहे। रुखसार मूंखे त लॻे थो त हू ॿार हुजण जो नाटक थो करे, छो त मां अदाकारी में हुनजो पीउ आहियां। यस, ऐं शमशू इहो कमु मां अहिड़े तरीक़े राज़दारी सां कयो आहे जो मुंहिंजी पाछूले खे बि ख़बर कान पवंदी। हाँ तो पोइ तूं अहिड़ो छा ॾिठो जो तूं पंहिंजे पाण खे शातिर चालाक ऐं होशियार पई सम्झे? शमशू, जीअं मूं हुन ते नज़र रखी आहे न, अहिड़े ई तरीक़े सां घर जा भाती बि हुन जे अख में आहिनि। हू हुननि खे साम्हूं ॾिसी करे तॾहिं शमशू हू ॿारनि हरकतूं थो करे। अरे बाबा, मां त सिर्फ़ु इहो पियो पुछां त हुन में तो अहिड़ो होश ऐं अकुल वारो कहिड़ो गुण ॾिठो जो तूं एतिरो पई ॻाल्हाईं? हेलो यार, मां हाणे तंग थी चुको आहियां। आखिर केसीं ताईं इहो ड्रामो बरक़रार रखणो पवंदो? हाणे बेज़ार थी वियो आहियां। हा, ॾे सलाह। वेरी गुड, बेहतरीन यार। तो पूरी तहक़ीक़ करे बल्कि इहो कम ई आसान करे छॾियो आहे। बस हाणे तूं मूंखे इहो कमु करे ॾे। शमीर साहब, तव्हां हेॾे सुठे लहजे में ॻाल्हायो पिया, हिते जेको ॾिसी वठे त वॾो मसइलो थी पवंदई। सबीर, तूं को बि फ़िक्र न कर। मां इन्हनि सभिनीनि जे चहिरे खां वाक़िफ़ आहियां चङी तरह। उहो त आहे, पर खे तूं छॾ। तूं वञी इहा ख़बर चार वटि त हिन हवेली में हिन चरे जे लाइ कुझु पको वको आहे या न? ॾाढी बुख लॻी आहे यार। घणेई कुझु बको आहे, घणी बुख। चरियो किथे बाबा, तूं त वॾो सियारो आहीं, तूं त ॿियनि खे चरियो करण वारो हुई। हू अकेले में सही ऐं नॉर्मल हालतुनि में हूंदो आहे। ऐं मां पाण शमशू, मां पाण हुनजो इहो रूप ॾिठो आहे। मां पाण हुनजो इहो रूप ॾिसी करे इलाही परेशान थी वई आहियां। बाबू, मूंखे 100% पक आहे त आंटी रुखसार खे मुंहिंजे मथां शक थी वियो आहे। हाणे कुझु बि करे आंटी रुखसार खे पाण सां गॾु मिलाइणो ई पवंदो। ताकि आंटी रुखसार खे ख़तमु करण वारी ॻाल्हि ते सोचणो न पए। हाणे पाण खे कुझु न कुझु इन बाबति करणो ई पवंदो। शमीर साईं, जेकॾहिं तव्हां रुखसार आंटी खे रस्ते तां हटायो न, त पोइ तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाबु न थी सघंदो। मूंखे ख़बर आहे साबू, मूंखे सभु ख़बर आहे, पर मां आंटी रुखसार ते एतबार कयां बि त कीअं कयां? शमीर साईं, तव्हांखे हिन ॻोठ में कंहिं हिक ते एतबार करणो पवंदो। ठीकु आहे साबू, इन मामले ते बि सोचूं था। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।